आम चवणी आहे त जंहिं घर में सिज दाख़िल नथो थिए उन में डॉक्टर दाख़िल थींदो आहे। सिज जी रोशनी या उस जा इंसान जी सिहत लाइ वॾा फ़ाइदा आहिनि। थधि जी मौसम में हूअं बि माण्हू उस ते बीही पंहिंजे जिस्म खे गरम कंदो आहे, पर हुन खां सवाइ बि उस जो इंसानी जिस्म लाइ वॾो किरदारु आहे। सिज जी रोशनी जिस्म ते न पवण सां केतिरियूं ई बीमारियूं थी सघनि थियूं। सिज जी रोशनी जो सभ खां वॾो फ़ाइदो विटामिन डी मुहैया करणु आहे। विटामिन डी हॾनि जी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे, जेका खोराक वारी नालीअ में कैल्शियम जज़ब करण में बि वॾी मदद ॾींदी आहे। विटामिन डी हॾनि खे मज़बूत करण सां गॾु रत में कैल्शियम ऐं फास्फेट जी सितह खे बि बरक़रार रखंदी आहे ऐं सिज जी रोशनी पवण सां जिस्म में विटामिन डी ठहणु शुरू थी वेंदी आहे। हूअं त विटामिन डी मुख़्तलिफ़ खाधनि ज़रिए बि हासिल करे सघिजे थी, पर बिना कुझु खाइण पीअण जे विटामिन डी हासिल करण जो इहो बहितरीन ऐं कुदरती तरीक़ो आहे। ख़ासि करे औरतुनि ऐं ॿारनि लाइ उस ज़रिए विटामिन डी हासिल करणु इंतिहाई ज़रूरी आहे। ॿारनि जा हॾा कमज़ोर हूंदा आहिनि ऐं उस न लॻण जे करे उहे मामूली धकु लॻण सबबि बि टुटी पवंदा आहिनि। इन सां गॾु जेकी औरतूं विटामिन डी जी खोट जो शिकार हूंदियूं आहिनि, उन्हनि जे ॿारनि में कैल्शियम ऐं रत जी खोट समेत मुख़्तलिफ़ ख़तरनाक मसइला थी सघनि था। वॾी उमिरि जे माण्हुनि में हॾा नरम थियण ऐं हॾा भुरण वारी बीमारियुनि ऑस्टियोमेलेशिया ऐं ऑस्टियोपोरोसिस जे करे फ्रैक्चर थियण जा घणा ख़तरा हूंदा आहिनि, जेके सिज जी रोशनी ज़रिए हल थी सघनि था। इन सां गॾु विटामिन डी जो घटि मिक़दार कैंसर, शुगर, इन्फेक्शन ऐं डिप्रेशन समेत केतिरियूं ई ख़तरनाक बीमारियूं पिणु ॾींदो आहे। विटामिन डी जी मदद सां ॾंद ऐं महारूं मज़बूत थींदियूं आहिनि ऐं इहा जिस्म में चर्बी ख़तम करण लाइ बि अहम विटामिन आहे, जेका जिस्म में सीरम कैल्शियम खे बि बरक़रार रखे थी। सिज जी रोशनी ज़रिए न रुॻो विटामिन डी हासिल करे सघिजे थी, पर ऐसाबी कमज़ोरियुनि समेत मुदाफ़ियती निज़ाम खे बि बहितर बणाए सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk